नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त लाड़काणे में आरेजा फेड़ो थाणे जी हद ॻोठ ज़करिया महसर वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थियो आहे। ॾोहारियुनि सां फायरिंग जी ॾेवट में 2 अहलकार शहीद थी विया आहिनि ऐं 1 अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस पारां मुक़ाबले दौरान 2 ॾोहारियुनि जे मारिजण ऐं 1 ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, आम खबर वहाँ पहुचाई पिया। लाड़काणो में जिते आरेजा फेड़ो थाने जी हद ॻोठ ज़करिया मैसर वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थियो। ॾोहारियुनि सां फायरिंग जी ॾेवट में 2 अहलकार शहीद थी विया, 1 अहलकार ज़ख़्मी थियो, जॾहिं त पुलिस पारां मुक़ाबले दौरान 2 ॾोहारियुनि जे मारिजण ऐं 1 ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समो खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पुलिस मुक़ाबले में ॿ पुलिस एहलकार जंहिंमें ख़ालिद कंगो ऐं बरकत चाचड़ो ये शहीद थी विया हा ऐं जेको हिकिड़ो पुलिस एहलकारो अब्दुल वाहिद चांडियो उहो ज़ख़्मी हो। इन्हनि ज़ख़्मी जो जेको इलाज आहे उहो चांडका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में हलंदड़ आहे ऐं जेके शहीद एहलकारनि जा जेके लाश आहिनि उन्हनि जा लाश पुलिस वाक़े वारे हंध खां लाड़काणे जी चांडका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड पहुचाया आहिनि पोस्टमार्टम लाइ। इहो जेको पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में जेको मुक़ाबलो हो उहो 1 कलाक ताईं जारी रहियो ऐं जंहिंखां पोइ हिन वक़्तु असांजी SSP इमरान कुरैशी सां ॻाल्हि ॿोल थी आहे त SSP जो चवणु आहे त 2 जेके ॾोहारी आहे जिन फायरिंग करे 2 एहलकारनि खे शहीद कयो आहे ऐं 1 एहलकार खे जेको आहे ज़ख़्मी कयो आहे, उहे 2 जेके ॾोहारी आहे उहे बि मारिजी विया आहिनि ऐं हिकिड़ो जेको ॾोहारी आहे उहो जेको ज़ख़्मी हालत में हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हीअ जेके फोरू आहे इहे फुर करे ऐं ॻोठ ज़करिया मैसर बसां हितां क्रॉस करे रहिया हा त पुलिस खे कंहिं इतलाह ॾिनो त फुर कई आहे ऐं पुलिस हुन वक़्तु पुलिस मोबाइल में 2 पुलिस एहलकार जेको आहे फौरन जे कढ लॻा ऐं जॾहिं उन्हनि खे रोकण जी कोशिशि कई त फौरन उन्हनि खे सिधी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 2 पुलिस एहलकार जेके आहे उहे शहीद थी विया ऐं 1 ज़ख़्मी थियो ऐं उन ई में ई जेको आहे SSP लाड़काणो इमरान कुरैशी जेको आहे उहो पंहिंजो भारी नफ़री सामनो करे ऐं उन वाक़े वारे हंध ते पहुतो ऐं ॾोहारियुनि सां जेको आहे उनजो मुक़ाबलो थियो आहे ऐं इहो जेको अॻवानी करे रहियो हो पुलिस मुक़ाबले जी उहो इमरान कुरैशी SSP पाण करे रहियो हो, जंहिंमें हिन वक़्तु उहा दावा SSP कई आहे त जेके 2 ॾोहारी आहिनि उहे मारिजी विया आहिनि ऐं हिकिड़ो जेको ॾोहारी आहे उहो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। जी महिरबानी तव्हांजी रशीद अपडेट करण लाइ।